क़ौमी असेंबली भारतीय जासूस कुलभूषण यादव बाबत फैसले ते नज़रसानी मुमकिन बनाने लाइ कानून साज़ी समेत मुख्तलिफ बिल अक्सरियती राय सां मंजूर करे वरिता। क़ौमी असेंबली जे इजलास में मुखालिफ धुर जे सख़्त एहतजाज दौरान कानून वारे वज़ीर फ़ारूक नसीम कुलभूषण जे फैसले बाबत बिल पेश कयो। ऐवान आलमी अदालत जे फैसले के असराइतो बणाइण लाइ हक़ नज़रसानी जो बिल आर्डीनेंस 2020 मंजूर करे वरितो। कानून वारे वज़ीर फ़ारूक नसीम चयो आहे त असां इहो कानून न आणियो हा त भारत सलामती काउंसिल में हलियो वञे हा। हुन चयो त भारत जा नापाक इरादा मिट्टी में मिलाइण लाइ असां इहो बिल आंदो। आलमी अदालत वाज़े तौरु चयो हुयो त अपील जो कानून आणण लाइ कानून साज़ी कई वञे। हुन चयो त पाकिस्तान जे मुफ़ाद में अपोज़िशन खे बिल जी हिमायत करणु घुरिजे हा। होॾां क़ौमी असेंबली में बरक़ी क़ुव्वत जी पैदावार ऐं विरासत बाबति तरमीमी बिल ऐं गवादर पोर्ट अथॉरिटी बिल अक्सरियती राय सां मंजूर कया विया। ऐवान जिंसी ज़्यादती रोक जो बिल, इलेक्शन एक्ट 2017 में वधीक तरमीम जो बिल ऐं ॿिया बिल बि अक्सरियती राय सां मंजूर करे वरिता।